अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो, यहूदीन ऐं नसारन के पांजो दोस्त करे न वठो, यानी दोस्त न बणायो, छाकाणि त उहे हिक ॿिए जा दोस्त आहिनि। पोइ अव्हां मां जेको उन्हनि खे दोस्त बणाईंदो त उहो बेशक उन्हनि मां थियो, यानी उहो भी यहूदी ऐं नसारो लेखबो। बेशक अल्लाह ज़ालिम माण्हुनि खे हिदायत नसीब न कंदो आहे। पोइ ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू ॾिसंदे त जिन खे दिलनि में नफाक जो मर्ज़ आहे, से उन्हनि यहूदियुनि ॾांहुं भॻा वञनि था ऐं चवनि था त असां ढिॾियूं था त मता असां ते को ज़माने जो फेरो यानी मुसीबत न अचे। करीब आहे जो अल्लाह तोखे फतह नसीब करे या पाण वटा को अमर नाज़िल करे या का सूरत पैदा करे। पोइ ॾिसंदे त जेके पंहिंजी दिलनि में गुझू नफाक लिकायो थे, उन ते नादुम, पशेमान ऐं शर्मिंदा थींदा। ऐं ईमान वारा यानी मोमिन संदसि ही हाल ॾिसी चवंदा त छा ही उहे आहिनि जेके अल्लाह जा ॾाढा कसम खणंदा हुआ त उहे बेशक तव्हां मुसलमाननि सां गॾु आहिनि। उन्हीअ नफाक जी रविश करे संदसि समूरा ऐमाल यानी रोज़ा, ज़कात ऐं नमाज़ वग़ैरह चट थी विया। पोइ हू वॾे खसारे वारा थिया, यानी नाकाम ऐं नामुराद रहिजी विया। ए ईमान वारो, अव्हां मां जेको पंहिंजे दीन खां फिरंदो यानी मुर्तद थींदो त पोइ अल्लाह जल्द ई अहिड़ा माण्हू पैदा कंदो जिन सां हू मोहबत कंदो ऐं उहे साणस यानी अल्लाह सां मोहबत कंदा। उहे मोमिननि लाइ निहायती नरम दिल हूंदा ऐं काफ़िरनि ते निहायती सख्त हूंदा ऐं अल्लाह जी वाट में जहाद कंदड़ हूंदा ऐं कंहिं बि मलामत कंदड़ जी मलामत खां न डिॼंदा। ऐं उहो अल्लाह जो फज़ल आहे, जंहिंखे वणेसि तंहिंखे अता फरमाए थो। ऐं अल्लाह निहायत कुशादगी वारो ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ए ईमान वारो, अव्हां जो दोस्त फ़क़त अल्लाह ऐं संदसि रसूल ऐं उहे मोमिन आहिनि जेके निमाज़ क़ाइम कनि था, ज़कात ॾियनि था ऐं उहे रुकू यानी आजिज़ी कंदड़ आहिनि, यानी हर हाल में अल्लाह जे अॻियां ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां निहायत नुमाणा ऐं झुकियल रहनि था। ऐं जेको अल्लाह ऐं संदसि रसूल ऐं ईमान वारनि खे पंहिंजो दोस्त बणाए थो त उहो ई ग़ालिब थिए थो। यकीनन अल्लाह जी जमायत ई ग़ालिब थियणी आहे।